अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद आहे त ख़ुशि हूंदा, ख़ैरियत सां हूंदा, जिते बि हूंदा शाद ऐं आबाद हूंदा। अॼु दोस्तों असीं शुरू करण वञी रहिया आहियूं एडोबी इलस्ट्रेटर जो क्लास नंबर 3। लास्ट क्लास में पोयनि 2 क्लासनि में असीं सिखियो हुयोसीं त तव्हां कीअं न्यू फाइल क्रिएट करे सघो था ऐं कीअं उनजी तव्हां साइज़ सां जेको आहे सो का बि सिलेक्ट करे सघो था। ऐं उन खां पोइ मूं तव्हांखे ॿुधायो हिन जे वर्क स्पेस जे बारे में, इलस्ट्रेटर जे जेको आहे सो इंटरफेस जे बारे में। ठीकु आहे, त हिन में कहिड़ियूं कहिड़ियूं इंटरफेस में शयूं आहिनि, हीअ फाइल मेन्यू आहे, हीअ पैनल्स आहिनि, हीअ टूल्स आहिनि। ऐं उन खां पोइ असीं कयोसीं रेक्टेंगुलर टूल ऐं सिलेक्शन टूल जे ज़रिए असां कुझु डिज़ाइन बि क्रिएट कई, डुप्लीकेट कापी ठाहिण बि सिखियासीं ऑब्जेक्ट जी। ऐं अॼु अचो त मां तव्हांखे ॿुधायां उन खां अॻिलो जेको टूल आहे उहो आहे एॾो हिन पंहिंजो जेको आहे सो डायरेक्ट सिलेक्शन टूल। जीअं त मूं तव्हांखे पहिरें वीडियो में या शायदि ॿिए वीडियो में ॿुधायो हुयो त जिन बि टूल्स जे हेठां ई नंढिड़ो हिकिड़ो तव्हां एरो ॾिसी रहे, तीर जो निशान ॾिसी रहिया आहियो, उन जो मतिलबु हूंदो आहे जेकॾहिं तव्हां उन टूल ते क्लिक करे होल्ड करे बीहो, उन में अंदरि तव्हांजा ॿिया बि टूल्स जा ऑप्शन खुली ईंदा। हाणे ॿिए नंबर ते जेको टूल आहे एडोबी इलस्ट्रेटर में सिलेक्शन टूल सां गॾु जेको ॾिनल आहे उहो आहे असांजो डायरेक्ट सिलेक्शन टूल, जेको हीअ आहे। जॾहिं हिन ते तव्हां हीअं माउस कर्सर रखंदव हिते त तव्हांखे उनजो नालो पाण उहो नालो बि लिखिजी ईंदो। ऐं इन जी शॉर्टकट की कहिड़ी आहे, शॉर्टकट की तव्हां लाज़िम यादि कंदा वञो। हिन जी शॉर्टकट की आहे ए। ठीकु आहे न, जॾहिं दोस्तों तव्हां ए दॿाईंदव त तव्हां हिन ते अची वेंदव। जेकॾहिं तव्हां कीबोर्ड जे ज़रिए इहो टूल सिलेक्ट करणु चाहियो ऐं तव्हां नॉर्मल एडोबी इलस्ट्रेटर खोलियो आहे ऐं तव्हां डायरेक्ट सिलेक्शन टूल तव्हां सिलेक्ट करणु चाहियो त ए ते हलिया वञो। ऐं जेकॾहिं तव्हांखे सिलेक्शन टूल ते शिफ्ट करिणो आहे, उहो सिलेक्ट करिणो आहे त वी, उनजी शॉर्टकट कहिड़ी आहे, शॉर्टकट की आहे कीबोर्ड ते वी। त हाणे दोस्तों अचो त हिन टूल खे सम्झो हिन जो कहिड़ो इस्तेमालु आहे एडोबी इलस्ट्रेटर में। हाणे सभ खां पहिरियों मूं हिकिड़ो हीउ रेक्टेंगुलर खयो आहे ऐं उन मां हिते हिकिड़ो बॉक्स जो हिकिड़ो ड्रॉ कयो आहे। ठीकु आहे, हीउ हिकिड़ो रेक्टेंगुलर बॉक्स मूं ड्रॉ कयो आहे। हाणे हीउ ॾिसो, हीउ जेके हैंडल ऐं एंकर पॉइंट तव्हां हीउ ॾिसी रहिया आहियो, बाउंडिंग बॉक्स ॾिसी रहिया आहियो, त उनखे जेकॾहिं असीं हीउ डायरेक्ट सिलेक्शन टूल खणूं त इन डायरेक्ट सिलेक्शन टूल सां जेको आहे सो उनजी कंहिं बि हिकु कुंड ते मां जेकॾहिं क्लिक कयां, कंहिं बि हिकु एंकर ते क्लिक कयां त ॾिसो हिकिड़ो ई हैंडल जेको आहे साम्हूं मुंहिंजे अचे थो। पर जेकॾहिं मिसाल फ़र्ज़ु की मां सिलेक्शन टूल सां खणी हिनखे सिलेक्ट कंदुमि न त हीउ सॼो ऑल ओवर जेके बि हिन जा हैंडल ऐं एंकर पॉइंट आहिनि उहे सभु सॼा मतिलबु मूंखे शो थींदा। पर जेकॾहिं मां चाहियां या असीं चाहियूं जेकॾहिं त हिन सिर्फ़ु हिन पर्टिकुलर हिकिड़े एंकर पॉइंट खे मां सिलेक्ट करे ऐं उन ते कुझु कमु करणु चाहियां, उनखे मां हीअं मथे खणी वञां त हीउ ॾिसो हिन जो शेप चेंज थी वियो। रेक्टेंगुलर हुयो पहिरियां, हाणे हीअ जेको आहे हिन पासे वारी जेका हिन जी साइज़ आहे उहा हीअं अहिड़े तरीक़े सां जेको आहे वॾी थी वई। या हिनखे मां नंढो करणु चाहियां त हीउ नंढो थी वेंदो। या जेकॾहिं हिनखे खणी अचे मां हिते रखणु चाहियां त हीउ हिकिड़ो ट्रायंगल शेप ठही वियो। ठीकु आहे न दोस्तों, पहिरियां रेक्टेंगुलर हुयो, हाणे ट्रायंगल थी वियो। वापसि मां जेकॾहिं हिनखे हितां हिन एंकर पॉइंट खे सिलेक्ट करे हेॾे वापसि खणी अचां त हीउ ॾिसो वापसि रेक्टेंगुलर टूल थी वियो। इहो आहे डायरेक्ट टूल जो इस्तेमालु। ठीकु आहे न दोस्तों, फ़र्ज़ु कयो जेकॾहिं मां सिलेक्शन टूल खणी हिनखे सिलेक्ट करे हिन बॉक्स खे ऐं सिलेक्शन टूल खणी हिकिड़ो मूंखे नओं पंहिंजो हीउ क्रिएट करिणो पवंदो रेक्टेंगुलर टूल। ठीकु आहे, हीउ जेकॾहिं मां हिन सिलेक्शन टूल तां हिते हिन जे हैंडल्स जेके हीअ तव्हां असांखे नज़र अचंदा इन्हनि खे मां जेकॾहिं हीअं क्लिक करे हीअं ड्रैग कयां त हीउ ॾिसो हीउ राउंड शेप में कन्वर्ट थी विया। हीअ जेके कुंडूं हुयूं, जेके शार्प हुयूं, उहे राउंड में थी वियूं। ठीकु आहे न, ऐं वापसि कयो त वापसि थी विया। हाणे फ़र्ज़ु कयो जेकॾहिं मां चाहियां थो त हिनखे सिर्फ़ु मां हिकिड़ी हिन जी हीअ कुंड राउंड कयां ऐं ॿी हीअ कुंड राउंड कयां। ठीकु आहे, त हीउ ॾिसो दोस्तों हिन क़िस्म जो कुझु शेप असांजे साम्हूं जेको आहे ठही साम्हूं अची वियो। हाणे हिन ग्रुप सिलेक्शन टूल डायरेक्ट सिलेक्शन टूल में असां वटि उनजो जेको ॿियो ऑप्शन आहे उहो आहे ग्रुप सिलेक्शन टूल। ग्रुप सिलेक्शन टूल जे ज़रिए तव्हां मुख़्तलिफ़ जेकॾहिं तव्हां सिलेक्ट करणु चाहियो पंहिंजे ऑब्जेक्ट्स खे त उहो पंहिंजो करे सघो था मुख़्तलिफ़ आहिनि। पर ऐं ॿियो हिन जो इस्तेमालु ॾिसो कहिड़ो आहे, डायरेक्ट सिलेक्शन टूल खणी करे जॾहिं मूं हिते क्लिक कयो त हिन जा ही हैंडल्स खुली ईंदा। हिननि खे चइबो आहे हैंडल। ठीकु आहे, ही हैंडल पॉइंट आहिनि। हिननि हैंडल पॉइंटनि जे ज़रिए असीं पंहिंजे शेप खे अञा वधीक को
मुख़्तलिफ़ करणु चाहियूं, ॿियो को ॿिए कंहिं शेप में कन्वर्ट करणु चाहियूं त करे सघूं था। ठीकु आहे न दोस्तो। ऐं इन ई डायरेक्ट सिलेक्शन टूल जे ज़रिए जेकॾहिं मां हिते थो आणियां त हिते लिखिजी थो अचे पाथ। पाथ जो मतिलबु आहे हीअ जेका लाइन आहे इहो मुंहिंजो हिकिड़ो इलस्ट्रेटर जे अंदरि पाथ क्रिएट थियल आहे। जेकॾहिं मां हिन डायरेक्ट सिलेक्शन टूल तां हिनखे क्लिक करे हेॾे पंहिंजो हिन हिकिड़ी लाइन खे सिलेक्ट करे ऐं जेको आहे कुझु अॻिते पोइते करणु चाहियां त बि करे सघां थो। फर्ज़ कयो जेकॾहिं मूं हिकिड़ो रेक्टेंगुलर बॉक्स ठाहियो आहे ऐं मां डायरेक्ट पंहिंजो हिकिड़ो डायरेक्ट सिलेक्शन टूल खणी पाथ जे ज़रिए हिन पाथ खे जेकॾहिं मां क्लिक करे हेॾे कयां त हीअ ॾिसो हीअ रेक्टेंगुलर टूल जो शेप जेको आहे कुझु हिन तरह थी वियो। इहो बि हिन जो कमु आहे त तव्हां हिनखे बि तव्हां डायरेक्ट सिलेक्शन टूल जे ज़रिए हिन हिकिड़ी लाइन पर्टिकुलर हिकिड़ी लाइन खे हीअं अॻिते पोइते या हेठि मथे करे सघो था। बाक़ी जेका हुनजी जेको ॿियो जेको पंहिंजो ॿी साइड आहे उहा पंहिंजी जॻह ते रहंदी। जेकॾहिं मां हिनखे हेठि मथे करणु चाहियां त करे सघां थो, जेकॾहिं मां हिनखे हिते खणी अचां ठीकु आहे न त करे सघां थो। हाणे फ़र्क़ु कयो जेकॾहिं मूंखे हिकिड़ो बॉक्स क्रिएट करिणो आहे, जेकॾहिं मूंखे हिकिड़े बॉक्स जो शेप क्रिएट करिणो आहे ऐं मां उन में हिकिड़ो हीउ रेक्टेंगुलर टूल खयों, ठीकु आहे, हिते रखियो, हिनखे मूं हिन तरीक़े सां कन्वर्ट कयो, हिन जो मूं कलर चेंज करे छॾियो, हिकिड़ो मूं हिते ॿियो बॉक्स रखियो ऐं मां ही डायरेक्ट सिलेक्शन टूल खणी हिन बॉक्स जी हीअ जेका लाइन आहे हिनखे मां हेॾे खणी आयुसि। ठीकु आहे, हिन जो कलर मूं थोरो लाइट करे छॾियो हिन वारी दीवार जो। ठीकु आहे, ऐं हीअ साॻियो ई दीवार खणी मूं हिते रखी त हीअ ॾिसो हिन क़िस्म जो हिकिड़ो शेप ठही वियो। हिनखे मां जेकॾहिं थोरो पंहिंजी हिन लाइन खे सिर्फ़ु हेॾे करणु चाहियां त करे मां हिन जी दीवार खे हिन पासे ॾे खोले सघां थो। फ़र्ज़ु कयो तव्हांखे को रूम जो को ठाहिणो आहे, को कमिरो ॾेखारिणो आहे तव्हांखे, त उन हिसाब सां तव्हां हिन क़िस्म सां हिन ते क्रिएट करे सघो था। हीअ डायरेक्ट सिलेक्शन टूल जो जेको शॉर्टकट आहे उहो कीबोर्ड ते उहा जेको आहे ए वारो बटण आहे। ऐं जेकॾहिं मां सिलेक्शन टूल जो सिलेक्ट करणु चाहियां कीबोर्ड सां त मां वी प्रेस कंदुमि, मुंहिंजो सिलेक्शन टूल उहो सिलेक्ट थी वेंदो। जेकॾहिं मां ए प्रेस कंदुमि मुंहिंजो डायरेक्ट सिलेक्शन टूल उहो सिलेक्ट थी वेंदो। शॉर्टकट कीज़ यादि कंदा वञो, जेके मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा उहे लिखंदा वञो, नोट कंदा वञो पंहिंजे कंहिं नोटबुक ते। दोस्तो हीअ ॾिसो हीअ छा सां मूं ठाहियो आहे, हीअ मूं ठाहियो डायरेक्ट सिलेक्शन टूल ऐं हीअ रेक्टेंगुलर टूल आहे। हिन क़िस्म जो हिकिड़ो बॉक्स ठही वियो, जेके खणी चऊं असां हिकिड़ी स्टैंड चऊं या रूम चऊं या कुझु बि चऊं, असां जेकॾहिं हिनखे हिते जेकॾहिं दीवार हणी छॾियूं त हणी सघूं था, ऐं हिनखे जेकॾहिं असीं मथे खणी वञणु चाहियूं हिते त रखी सघूं था। हिन पॉइंट खे जेकॾहिं मां सिलेक्ट करे हिन सां मिलाइणु चाहियां त सिलेक्शन टूल खणी ऐं मां हिनखे हिते क्लिक कयो ऐं मां हिनखे मथे खणी वियुमि, हिन सां मिली वियो। ठीकु आहे न दोस्तो, मुख़्तलिफ़ हिन डायमेंशन्स चेंज करे सघूं था अॻिते पोइते करे। त डायरेक्ट सिलेक्शन टूल जो मुख़्तलिफ़ इस्तेमालु आहे ऐं सिलेक्शन टूल जो मुख़्तलिफ़ इस्तेमालु आहे। डायरेक्ट सिलेक्शन टूल में तव्हां जेकॾहिं फ़र्ज़ु कयो तव्हां हिकिड़ो को शेप ठाहियो था, पंहिंजो हिकिड़ी का क्रिएट कयो था, का लाइन क्रिएट कयो था, ठीकु आहे, ऐं तव्हां वटि हिकिड़ो एंकर पॉइंट आहे। हिन एंकर पॉइंट ते क्लिक करे तव्हां जॾहिं हिते ईंदव न, हिते कन्वर्ट सिलेक्टेड एंकर पॉइंट इनटू स्मूथ, तो स्मूथ जॾहिं क्लिक कंदव त हीअ ॾिसो स्मूथ जो मतिलबु आहे उनखे शेप खे हुन राउंड करे छॾियो। हिनखे जेको आहे कुंड जे बजाए कॉर्नर जे बजाए जॾहिं मूं हिते क्लिक करे हिन जे ऑप्शन में वञी मूं हिते कन्वर्ट कयो त हीअ ॾिसो राउंड शेप में जेको आहे राउंड शेप हिन अख़्तियार करे वरितो। ऐं मां हिन हैंडल जे ज़रिए हिते जेकॾहिं मां हिन में का बि पंहिंजो साइज़ वग़ैरह अॻिते पोइते करणु चाहियां, को शेप ॾियणु चाहियां त मां उहो डायरेक्ट सिलेक्शन टूल तां मां हिनखे पंहिंजे हिसाब सां किथे बि मोड़े ऐं हुनखे करे सघां थो। त दोस्तो अॼु जी क्लास में हीउ हिकिड़ो टूल हुयो ऐं हिकिड़ो ॿियो बि शामिलु कंदासीं, पर वीडियो में हिते वठूं था हिकिड़ी ब्रेक। त दोस्तो हिन वक़्तु ताईं असीं छा सिखियोसीं डायरेक्ट सिलेक्शन टूल जे बारे में।
त डायरेक्ट सिलेक्शन टूल जेकॾहिं असीं यूज़ करियूं त उन सां कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं असां जेको आहे सो करे सघूं था। जेकॾहिं फ़र्ज़ु कयो मूं हिकिड़ो ही रेक्टेंगुलर क्रिएट कयो आहे, मां सिलेक्शन टूल खणी हिनखे सिलेक्ट करे ऐं जेको आहे मां हीउ सिलेक्शन टूल तां जेकॾहिं हिन जे हिकु एंकर पॉइंट हिकु हैंडल खे बि ईअं पंहिंजो कर्व कंदुमि या राउंड कंदुमि त उहो चइनी कुंडुनि खां बराबरि उहो जेको आहे सो हुनखे राउंड शेप क्रिएट कंदो हुनजो। पर जेकॾहिं मां सिलेक्शन डायरेक्ट सिलेक्शन टूल खणी करे ऐं उन सां हिन जी हिकु पर्टिकुलर हिकु कुंड ते क्लिक करे एंकर पॉइंट ते ऐं हुन हैंडल खे छिकींदुसि त उहो हुनजी हुन हिकु ई जेको आहे हुन एंकर पॉइंट खे उहो जेको आहे राउंड कंदो। हीउ ॾिसो हिन क़िस्म सां करण सां हिकिड़ो ॼण त हिकिड़ो पन जहिड़ो शेप ठही वियो आहे असां वटि। ऐं ॿी शइ असां मां तव्हांखे हिकिड़ी ॿुधाई जेकॾहिं मां हितां का लाइन क्रिएट कयां ऐं उहा लाइन जेको आहे सो हीअं हुजे, मतिलबु उनजो जेको आहे सो जेको विच वारो सेगमेंट आहे उहो जेकॾहिं मूं क्रिएट कयो आहे हिते मां हिनखे चाहियां थो त हीअ बि हिते थोरो राउंड शेप अचे त मां हितां वञी करे हिन कन्वर्ट कंदुमि हिनखे स्मूथ में। त हीउ ॾिसो हीउ बि राउंड थी वियो, हीअ शेप बि हिन बि राउंड वारी सूरत अख़्तियार कई। ऐं मूं हुनखे वरी सिलेक्शन टूल ते वञी करे डायरेक्ट सिलेक्शन टूल खणी जंहिंजो शॉर्टकट आहे कीबोर्ड ते ए, वरी हिनखे हिते मिलायो, ठीकु आहे। हिन लाइन खे मूं हिन सां हिते मिलाए छॾियो त हीअ ॼण विच वारी जेका पते जी लाइन आहे ओड़ो हिकिड़ो शेप क्रिएट थी वियो पते वारो, इहा विची लाइन क्रिएट थी वियो। त दोस्तो इहो हुयो डायरेक्ट सिलेक्शन टूल जो इस्तेमालु। हाणे अचो त हलूं था हिन खां अॻिते कहिड़ो टूल आहे असां वटि। इन खां पोइ असां वटि टूल आहे पंहिंजो मैजिक वेन टूल। हीउ मैजिक वेन टूल, इहो मैजिक वेन टूल जेको आहे इहो एडोबी इलस्ट्रेटर सां गॾु फोटोशॉप में बि आहे। फोटोशॉप में हिन जो इस्तेमालु ॾाढो कमाल जो आहे, उहो उते जेको आहे ज़बरदस्त हिन जो इस्तेमालु आहे। हिते मूं हीउ घटि यूज़ कयो आहे अॼु ताईं, मां एतिरो यूज़ न आहियां कंदो हिनखे, पर मां तव्हांखे ॿुधायां थो इन जो इस्तेमालु छा आहे। इन जो इस्तेमालु ईअं आहे दोस्तो त जेकॾहिं तव्हां हिकु जहिड़ी जेको आहे सो अपीयरेंस रखंदड़, ठीकु आहे, कलर ऐं प्रॉपर्टीज़ रखंदड़ जेकॾहिं तव्हां सिलेक्ट करणु चाहियो मुख़्तलिफ़ ऑब्जेक्ट, त उन जे लाइ हीउ मैजिक वेन टूल जो तव्हां इस्तेमालु करे सघो था। फ़र्ज़ु कयो मूं हिन ॿिनि बॉक्सनि खे, हीअ ॿ बॉक्स मूं रेड कया ऐं हीअ ॿ बॉक्स मुंहिंजा ग्रे आहिनि। जेकॾहिं मां मैजिक वेन टूल खणी क्लिक करे रेड बॉक्स ते क्लिक कंदुमि त ॾिसो ॿई रेड बॉक्स जेका ॿई रेड वारा जेके कलर वारा बॉक्स हुआ उहे सिलेक्ट थी विया। ऐं इन जे लाइ हिकु असां वटि ॿियो बि ऑप्शन हूंदो आहे, उहो इहो हूंदो आहे असां सिलेक्ट में वञी करे जीअं असां हिकु हिन टूल खे हितां ऑब्जेक्ट खे सिलेक्ट कयो, ठीकु आहे, हिन सिलेक्ट में वञी करे सेम में वञी करे फिल कलर ते सिलेक्ट कंदासीं न जॾहिं, त हीउ ॾिसो इन जहिड़ो जेको बि कलर हूंदो भली उहो किथे बि पियो हुजे, सॼे हिन एडोब इलस्ट्रेटर जे तव्हांजे किथे बि हुन में पियो हुजे अंदरि फाइल में, जेकॾहिं तव्हां हिकिड़े खे सिलेक्ट करे सिलेक्ट में वञी करे ऐं हितां फिल ते क्लिक कंदो फिल कलर ते, ॾिसो उन कलर जहिड़ा साॻिया जेके बि हुआ तव्हांजा उहे सभु सिलेक्ट थी विया। साॻियो ई कमु असीं हिन मैजिक वेन टूल जे ज़रिए करे सघूं था। जेकॾहिं मां मैजिक वेन टूल ते क्लिक करे सिर्फ़ु हिन रेड ते क्लिक कयो त हीउ ॾिसो जेके बि हिते रेड हुया हिन जे अंदरि उहे सभु जो सभु सिलेक्ट थी विया। हीअ आहे इस्तेमालु हिन तरीक़े सां तव्हां मैजिक वेन टूल जो इस्तेमालु करे सघो था हिकु जहिड़ा कलर पंहिंजी डिज़ाइन में सिलेक्ट करण जे लाइ। जेकॾहिं फ़र्ज़ु कयो तव्हां पंहिंजी डिज़ाइन में जेको आहे सो कंट्रोल ज़ेड करण सां अंडू थींदो आहे। कंट्रोल ज़ेड करण सां छा थींदो आहे, अंडू जो मतिलबु आहे जेको असां कयो कमु उहो वापसि जेको आहे अनडू थी वियो, अनडू, ठीकु आहे न। हाणे मैजिक वेन टूल जो इस्तेमालु तव्हांखे मां ॿुधाए रहियो आहियां त हीउ ॾिसो हिन हिकु ई आर्ट बोर्ड ते मूं हीउ ग्रे जा ऐं रेड जा ही अलॻि अलॻि मूं ठाहिया जेको आहे सो बॉक्सिस ठाहिया। हाणे मां चाहियां थो मुंहिंजे हिन हिते केतिरा बॉक्स आहिनि, ठीकु आहे न, इन्हनि मां सिर्फ़ु रेड वारा जेकॾहिं सिलेक्ट करणु चाहियां मैजिक वेन टूल ते मां सिलेक्ट कंदुमि, रेड ते क्लिक कंदुमि, हीअ रेड वारा सिलेक्ट थी विया। मूं हिननि खे ॿाहिरि कढणु जे करे चाहियां त कढी छॾियो, हिननि खे हिते वापसि हिते अची। इहो आहे मैजिक टूल जो इस्तेमालु। उन खां पोइ हीउ लेसो टूल आहे। लेसो टूल मूं हिते कॾहिं यूज़ न आहे कयो इलस्ट्रेटर में। उन खां अॻिलो जेको टूल आहे उहो ॾाढो अमेज़िंग ज़बरदस्त टूल आहे, उहो मां तव्हांखे अॻिली क्लास में जेको आहे ॿुधाईंदुमि। ऐं दोस्तो मुंहिंजो जेको हीउ वीडियो मां रिकॉर्ड कंदो आहियां पंहिंजे मोबाइल खे यूज़ कंदो आहियां ऐं कंप्यूटर जी स्क्रीन मुंहिंजो कंप्यूटर ते ई उहा रिकॉर्ड थींदी आहे। त इन जे करे जेकॾहिं मुंहिंजो ही कॾहिं
फेस अॻिते पोइते हुजे वीडियो में त इन ॻाल्हि खे तव्हां नोटिस न कंदा कयो, छो असांजो ध्यानु आहे ऐं फोकस आहे उहो सिखण ते आहे। मुंहिंजी कोशिशि आहे त मूंखे जेका अकोमोडेशन मिलियल आहे, रिहाइश मिलियल आहे, कंपनी जी तरफ़ खां मिलियल आहे, पर मुंहिंजी कोशिशि आहे त मां कुझु पैसा पंहिंजा हुन में जेको आहे कुझु एड करे मां हिकु अलॻि सां रूम वठां, भली उहो नंढिड़ो ई रूम हूंदो, असीं हुनखे हिते पार्टीशन चवंदा आहियूं। हीउ ॾाढो महांगो मुल्क आहे रिहाइश जे हिसाब सां इमारात। जेकॾहिं तव्हां हिकिड़ो रूम जेकॾहिं तव्हां अलॻि सां सेपरेट वठो, तव्हांजी सॼी पघार जेतिरा पैसा ॼण त उहे हिकिड़े रूम में हलिया वेंदा। वॾो रूम त अफोर्ड नथो करे सघां, पर मुंहिंजी कोशिशि आहे हिकु नंढिड़ो रूम जंहिंखे असीं पार्टीशन चवंदा आहियूं, मां उहो पंहिंजे लाइ वठां, त जीअं हीउ कमु मां वधीक अञा बहितर तरीक़े सां ऐं पंहिंजो मुस्तक़िल बुनियादनि ते डेली मां हिकिड़ो क्लास अपलोड करे सघां ऐं तव्हांखे सेखारे सघां। न सिर्फ़ु ही फोटोशॉप इलस्ट्रेटर, पर हुन सां गॾोगॾु कंप्यूटर जी तालीम ऐं जेतिरो कुझु बि मूंखे अचे थो, जंहिंजे करे मां अॼु हिते इमारात में वेठो आहियां। 2016 खां वठी मां हिते कमु कयां थो। उहो तव्हां सभिनी उहो सभु सिखो ऐं जेको आहे सो उहो सॼो कमु तव्हां सिखो। भली तव्हां किथे बि हूंदो, तव्हांखे यकीननि मूंखे यकीन आहे त तव्हांखे रोज़गारु मिली वेंदो, तव्हांखे जॉब मिली वेंदी, तव्हां पंहिंजो कमु करे सघो था। दोस्तों, स्किल्स तमामु घणा आहिनि। मां फोटोशॉप मां एडोब प्रीमियर जो इस्तेमालु कंदो आहियां वीडियो एडिटिंग जे लाइ। हींअर बि तव्हां ॾिसंदा हूंदो जेके मुंहिंजो वीडियोज़ आहिनि उहे मां एडिट कयां थो एडोब प्रीमियर प्रो ते। त दोस्तों, जुड़ियल रहो, चैनल खे लाज़िम यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो पसंदि आई आहे त उनखे शेयर कयो त जीअं ॿिया माण्हू बि हिन मां फ़ाइदो वठी सघनि। इंशाल्लाह वरी मिलंदासीं अॻिली क्लास में। अॼु जे लाइ एतिरो ई। इंशाल्लाह ज़रूरु वरी अॻिले क्लास में